ऊंठ कटारा झंगनि बयाबाननि ऐं ॿाहिराड़ियुनि जे रोडनि रस्तनि जी भर में थींदड़ हिक ॿूटे जो नालो आहे। उनखे ऊंठ कटारा उन करे चयो वञे थो जो इहो उठ जो पसंदीदा गाहु आहे। मतिलब त उठ उनखे वॾे शौक़ सां खाए थो। इहो ॿूटो कंडनि वारो थींदो आहे ऐं इन में गुल बि थियनि था। पर छा तव्हांखे ख़बर आहे त कुदरत इन मामूली सम्झे वेंदड़ ॿूटे में केतिरा फ़ाइदा रखिया आहिनि। इन लाइ एतिरो सम्झो त उठ जी ताक़त डिघे अरसे ताईं वारे पंध करण वग़ैरह में इन ॿूटे जो बि वॾो किरदारु हूंदो आहे। इन ॿूटे खे अंग्रेज़ीअ में मिल्क थिसिल चयो वेंदो आहे। अमेरिका, इंडिया, बर्तानिया, कैनेडा ऐं ॿियनि जायुनि ते मिल्क थिसिल जो ॿिज दॿियुनि ऐं पैकेटनि में बंदि थियल विकिरो थींदो आहे, छो जो उतां जे माण्हुनि खे इन जे फ़ाइदनि जी ख़बर आहे। इहो हर्बल मेडिसन त आहे ई, पर इन जी घुर्ज ॿाहिरि मुल्कनि में तमामु वधीक आहे। बरे सगीर जे माण्हुनि जी बदकिस्मती चइजे त हितां जा वॾा वॾा हकीम अज़ीम फ़ाइदनि वारी हर हंधि थींदड़ जड़ी बूटियुनि ऐं आलीशान नुस्खनि खे पंहिंजो पाण सां दफ़न खयूं विया, पर उन्हनि बाबति कंहिंखे कुझु ॿुधायो न। अॼु ताईं बि असांजे माण्हुनि में इहा सोच मौजूदु आहे त उहे पंहिंजनि कामयाबियुनि, सिहत ऐं ख़ूबसूरतीअ समेत ॿियनि सुठियुनि ॻाल्हियुनि जा सबब ज़ाहिरी न आहिनि कंदा त मतां को ॿियो उन्हनि मां फ़ाइदो वठी संदन जहिड़ो बणिजी वञे। जंहिंजी अहिड़ी सोच ते अफ़सोस ई करे सघिजे थो। अहिड़े ई हवाले सां इन मिल्क थिसिल या ऊंठ कटारा ॿूटे जा फ़ाइदा बि असांजे जड़ाव हकीमनि खे ख़बर हुआ ऐं अञा बि हूंदा या आहिनि, पर केर बि पंहिंजो नुस्ख़ो कंहिंखे ॿुधाइण लाइ तयार ई नाहे। पर अॼु असां खे इन जे फ़ाइदनि बाबति ज़रूरु ॿुधाईंदासीं। सभ खां पहिरीं ॻाल्हि त इहो ॿूटो ख़ासि करे जाबलू पटीअ ऐं बयाबाननि में थींदो आहे ऐं उनखे मींहुं पवण खां अॻु ई पटे महफ़ूज़ करे रखी छॾणु घुरिजे, छो त इन ॿूटे जी फितरत ॿियनि ॿूटनि खां मुख़्तलिफ़ थिए थी ऐं इहो मींहुं पवण खां पोइ ख़तम थी या खणी चओ त मरी वेंदो आहे। इहो ॿूटो ठटे में अब्दुल्ला शाह असाबीअ जी मज़ार जे अहाते में एॾे त मिक़दार में फुटल आहे जो तव्हां अंदाज़ो ई नथा लॻाए सघो। ऊंठ कटारा ॿूटे जे ॿिज में अहिड़ी रस या जुज़ हूंदो आहे जंहिंखे सिलीमिरिन चयो वञे थो। इहा सिलीमिरिन दवाउनि जी वॾियुनि कंपनियुनि में इस्तेमालु थिए थी ऐं इहा जेरे जे हड़नी बीमारियुनि जो हिकु टिप इलाज आहे। एतिरे ताईं जो चयो वेंदो आहे त जेरो फाटल न हुजे, बाक़ी हेपाटाइटिस ए, बी, सी या घणो शराब वापराइण जे करे थियल जेरे जे कहिड़े बि क़िस्म जे नुक़साननि ऐं बीमारियुनि खे फौरी तौर ते ख़तम करण लाइ सिलीमिरिन खां को ॿियो या वधीक इलाज ई नाहे हूंदो। जिगर मां रतु अचण, जिस्म में कंहिं बि क़िस्म जे गदूद जी सोज, गंद ॼमी वञण ऐं ॿियनि बीमारियुनि समेत गुर्दे में इंफेक्शन ऐं साड़ो, दिलि जो साड़ो, पेट, मादे ऐं आंड्रनि में साड़ो या तेज़ाबियत, गाल ब्लेडर जा सभई मसइला इन ऊंठ कटारे जे अॻियां को मसइलो ई नाहिनि हूंदा। हकीमी दुनिया में ऊंठ कटारा खे जिगर जो पीउ ॿूटो सम्झियो वेंदो आहे। न रुॻो एतिरो, पर इहा जड़ी बूटी दिमाग़ी सलाहियतुनि लाइ बि बहितर हूंदी आहे। इन सां अल्ज़ाइमर, दिमाग़ जे सुकिड़जण, नंढे थियण ऐं यादाश्त कमज़ोर थियण समेत ॿियनि बीमारियुनि जो इलाज बि करे सघिजे थो। मतिलब त ऊंठ कटारा ॿूटो दिमाग़ जे सभिनी मसइलनि लाइ पिणु काराइतो हूंदो आहे। उन खां सवाइ इन में अहिड़ियूं त एंटी एजिंग ख़ासियतूं मौजूदु आहिनि जो इन जो जीअं जीअं इस्तेमालु कयो वेंदो आहे, माण्हू तीअं ई ॾींहों ॾींहुं ख़ूबसूरत ऐं जवान नज़र अचण लॻंदो आहे। केरु उनखे जेतिरो बि खाईंदो, उन जा ओतिरा वधीक फ़ाइदा माणे सघंदो। ऊंठ कटारा ॿूटो जेकॾहिं तव्हांखे फुटल नथो मिले त इहो पंसारीअ वटां बि सवलाईअ सां मिली सघे थो। उनखे सही नमूने पीए ऐं 7 भेरा गुलाब जो अरक जज़ब कयो। मतिलब त अधु आङिरियुनि ते गुलाब जो अरक खणो, उन पाउडर में मिलायो, वरी उस ते सुकाए छॾियो। वरी आङिरियुनि ते गुलाब जो अरक खणो, पाउडर सां मिलायो, वरी उस ते सुकायो। ईअं ई उनखे 7 भेरा गुलाब जो अरक जज़ब करायो वेंदो आहे। इन सां गॾु साॻी ई रीत हिकु भेरो आंवरनि जो पाणी बि उन में जज़ब करायो। उनखे सही नमूने सुकाइण खां पोइ वरी हिकु भेरो पीए वठो त जीअं उन मां तंदू वग़ैरह ख़तम थी वञनि। इन पाउडर जी थोरी चपटी निंड मां उथण सां पाणीअ, कची लस्सी या खीर सां इस्तेमालु करे सघिजे थी, या वरी राति जो सुम्हण वक़्तु इन जो अधु चमचो पाणीअ में उॿारे उन जो काढ़ो ठाहे थधो करे उनखे पी सघिजे थो। कहिड़ी बि सूरत में पीजे, इन जा फ़ाइदा तमामु घणा हूंदा आहिनि।